सिंध सरकार कुत्ते जी क़बर ऐं ॾाढ़ियाई जबल वारे इलाइक़े जी मालिकी करण जो फ़ैसिलो कयो आहे। अपडेट कयूं पिया नाज़रीन, सिंध सरकार पारां फ़ैसिलो कयो वियो आहे उन इलाइक़े जी मालिकी करण जो। वर्क एंड सर्विसिस खाते पारां कुत्ते जी क़बर ताईं रस्तनि जी तामीर ऐं तरक़ियाती कमनि जी सर्वे जो कमु मुकमल कयो वियो आहे। वर्क एंड सर्विसिस खाते रोड की तामीर जो प्रपोजल तैयार करे वरतो, जल्द सिंध हुकूमत के उमाणियो वेंदो। अपडेट कयूं पिया नाज़रीन, सिंध ऐं बलूचिस्तान विच में कुत्ते जी क़बर ते तकरार वारे मामले के हवाले से वारे ऐं कंबर तालुकनि मां ॿिनि पासनि खां कुत्ते जी क़बर ताईं रोड की तामीर जा नक्शा भी तैयार कया विया आहिनि। सिंध हुकूमत पारां कुत्ते जी क़बर वारे इलाइक़े जी मालिकी जो फ़ैसिलो कयो वियो आहे। KTN न्यूज़ ज़िला इंतज़ामिया पारां जोड़ियल नक्शा ऐं दस्तावेज़ हथ करे वरिता आहिनि। वधिक तफ़सील मालूम करण लाइ राब्तो कयो आहे KTN न्यूज़ के रिपोर्टर सरकश सदायो सां। जी सरकश। जी तारा बिल्कुल सिंध हुकूमत जे तरफा कुत्ते जी क़बर ऐं ॾाढ़ियाले जबल जी जेका मालिकी आहे उहो करण जो फ़ैसिलो कयो वियो। उन सां गॾु जेको सर्वे वारो कमु आहे उहो बि मुकमल कयो वियो आहे ऐं सर्वे मुकमल करण खां पोइ हिकिड़ो प्रपोज़ल बि तैयार कयो वियो आहे। हाणे कुझु ॾींहं अॻु में कमिश्नर लाड़कानो सलीम रज़ा खोड़ो ऐं उन सां गॾु DC कंबर शहदाद कोट जावेद जाजिरानी उहे ज़ाती तौर ते बलूचिस्तान वारे पासे खां कुत्ते जी क़बर ऐं जेको ॾाढ़ियालो जबल आहे उन इलाइक़े में पहुता ऐं उते उन्हनि उनजो दौरो बि कयो। उन खां पोइ वापसि अची PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे बि मुकमल तौर ते ब्रीफिंग ॾेई छॾी आहे। उन खां पोइ हिकिड़ी वर्क्स एंड सर्विसिस ऐं पंहिंजो प्रोविंशियल हाईवे डिवीज़न लाड़कानी जी जेका हिकिड़ी टीम हुई उन बि इन सॼे इलाइक़े में वञी उते ज़िले इंतज़ामिया जे मदद सां सर्वे कई। उन सर्वे करण खां पोइ हिकिड़ो प्रपोज़ल तैयार कयो वियो आहे जंहिंमें ॿुधायो वियो आहे त ॿिनि पासनि खां कुत्ते जी क़बर ताईं रस्तो जेको आहे उहो ठाहे सघिजे थो। वाराए तालुके खां जेको रस्तो आहे कुत्ते जी क़बर ताईं उहो वाया हमल डंड जे ऐं उन खां पोइ गावी आलूपी ऐं अमन खान रिंद जेको ॻोठ आहे उन खां पोइ उहो वञी कुत्ते जी क़बर ताईं रस्तो पहुचंदो ऐं इहो जेको आहे 106 किलोमीटर डिघो रोड हूंदो। ऐं उन खां पोइ ॿियो जेको रोड आहे कंबर तालुके मां त उहो कंबर तालुके वारो जेको रोड आहे उहो वरी आहे PPL गैस फील्ड ऐं उन खां पोइ वाया मेड़ जेका गैस फील्ड आहे उतां गड़तल ॻोठ ऐं अमन खान रिंद शाह गोदड़ियो हितां नए जे विच मां इहो जेको रस्तो आहे उहो वेंदो सिधो कुत्ते जे क़बर ताईं ऐं उहो 100 किलोमीटर जेको आहे डिघो हूंदो। इहे प्रपोज़ल ठाहिया विया आहिनि ऐं उन जा नक्शा बि तैयार कया विया आहिनि। उन सां गॾु इहो बि उन में चयो वियो आहे त इन्हनि ॿिन्ही पासनि जे रोड वारी तमीर सां गॾु उते जेको आहे 6 वॾियूं पुलूं उन्हनि खे तमीर करणी पवंदियूं। 3 वॾा रस्तनि जा जेके मोड़ आहिनि उहे ठाहिणा पवंदा ऐं उन खां अलावा रिटर्निंग वाल ॾियणी पवंदी। कुझु जॻहनि ते स्टोन पिचिंग थींदी ऐं पाणी जा गुज़रगाह जेके आहिनि उहे बि तामीर कया वेंदा ऐं उन सां गॾु उते कुत्ते जे क़बर ऐं ॾाढ़ियाले जबल वारे इलाइक़े में उते मुख़्तलिफ़ जेके तमीरात थींदियूं उन्हनि जी जेका टोटल कास्ट लॻाई वई आहे उहा लॻाई वई आहे 63,6,374.337 मिलियन जेका लॻभॻि 7 अरब रुपयनि जो थिए थी। त उन ते 7 अरब रुपया ख़र्च थींदो जेको सिंध हुकूमत खे करणो पवंदो। हाणे इहो जेको प्रपोज़ल आहे उहो बि तैयार कयो वियो आहे, नक्शा बि तैयार कया विया आहिनि ऐं उन्हनि नक्शनि में इहो बि ॿुधायो वियो आहे त इन इलाइक़े में पाणीअ खे बि जेको आहे वॾे अंग में उते गॾु जमो करे सघे थो ऐं उते साड़ियालो फसल बि थी सघे थो, कणिक जी पोखी थी सघे थी, कमंद ऐं ज्वार थी सघे थी ऐं सब्जियूं बि वॾे अंग में उते पोखे सघजनि थियूं इन्हनि इलाइक़नि में। त उहो सॼो प्रपोज़ल तैयार कयो वियो आहे। हाणे ही ॾाढ़ियालो जबल ऐं कुत्ते वारी क़बर वारे इन एरिया ते गुज़िरियल कुझु अरसे खां वठी बलूचिस्तान ऐं सिंध जे विच में तकरार बि हलंदड़ आहे ऐं बलूचिस्तान उन ते मालिकी जी दावा कई आहे। हालांकि जेके तारीख़ी दस्तावेज़ात आहिनि उन्हनि मुताबिक़ इहो सिंध जो जेको आहे सो हिसो रहियो आहे, पर कुझु अरसे खां वठी सिंध उन जी मालिकी करणु बंदि करे छॾी। उन खां पोइ ॿीहर सिंध हुकूमत इन जे मालिकीअ जो ऐलान कयो वियो त हाणे नए सिरे सां उहो कमु शुरू कयो वियो आहे ऐं जेका कुत्ते जी क़बर वारी आहे एरिया उहो हाईएस्ट पीक ते आहे खिरसर केनाल जे 70,000 खिरसर जबल जे 7,200 फुटनि ते आहे जेका गोरखेल खां बि वधीक ऊचाई आहे ऐं उते जॾहिं सियारो हूंदो आहे त उते गर्मी जो दर्जो 2 खां 10 सेंटीग्रेड ताईं हूंदो आहे ऐं सावण में 20 खां 25 सेंटीग्रेड ताईं गर्मी जो दर्जो हूंदो आहे। उहो इलाइक़े वासी जेके आहिनि उहे छा कंदा आहिनि, सावण जो मथे जबल ते चढ़ी वेंदा आहिनि, सियारे जो वरी जबल जे हेठि लही ईंदा आहिनि ऐं इहो सरसब्ज़ इलाइक़ो रहियो आहे। ऐं उन खां पोइ 1886 में उते हिकिड़ो रेस्ट हाउस बि तामीर कयो जिते मिर्ज़ा कलीच बेग बि वियो जेको उन वक़्त में
नसीराबाद तालुके जो मुख्तियार कारो उते जेके बि कलेक्टर रहिया आहिनि क़बर शहर पंहिंजो लाड़काणी जा उन्हनि जी उते लिस्ट हिकिड़ी तख़्तियूं बि लॻल आहिनि ऐं उन खां अलावा उते जर्मन सयाह जेके पहुता हुआ उन्हनि जर्मन सयाहनि जा बि नाला लिखियल आहिनि। वॾी महिरबानी अवांजी सरकश सधायो तफ़सील ॾियण लाइ। सरकश सधायो तफ़सील ॾे रहियो नाज़रीन इन हल सां अवांखे अपडेट कयूं पिया। नाज़रीन